गॾ जी तस्वीर ऐं वतायो फ़क़ीर। वताए फ़क़ीर जो हिकु वधीक दिलचस्प ऐं सबक़ आमोज़ किस्सो। ॻाल्हि खे पूरी तरह सम्झण जे लाइ वीडियो खे आख़िर ताईं ज़रूरु ॾिसिजो। सचो हिकु ॾींहुं वतायो फ़क़ीर कंहिं तलाउ में वेझी रहियो हो। हुन जा कपिड़ा तलाउ जे कप ते रखियल हुआ। हिकिड़े हरकती छोकर छा कयो जो हुनजी कमीज़ ते कोयले सां गॾ जी तस्वीर ठाहे छॾी। वतायो फ़क़ीर जॾहिं वेझी सहजी ॿाहिरि निकितो ऐं पंहिंजा कपिड़ा पाताईं त उनखे कपिड़नि ते गॾ जी तस्वीर नज़र आई। वताये फ़क़ीर नज़र फेरायो त खेसि वेझड़ाई में केतिरा ई माण्हू आस पास वेठल नज़र आया। वताये फ़क़ीर उन्हनि माण्हुनि ॾिसी करे वॾे वाके चयो त कहिड़े गॾ मुंहिंजी कमीज़ सां मुंहुं उघियो आहे। उहो ॿुधी भर में वेठल माण्हू टहिक ॾेई खिलण लॻा। सॼी उमेदु आहे त वताये फ़क़ीर जो ही किस्सो तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। वधीक वीडियो जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कजो। दुआनि में यादि रखंदा। अल्लाह हाफ़िज़।